अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं अली हसन अब्बासी जे करे मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जे करे मुझे ऑडियो पसंद अचे तो उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदार सिराज, मुरतब ताज जोयो। छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। सितारा नहाणी रात, हिसो ॿियो। कहाणियूं। पहिरीं कहाणी, तूं बि। हिकु ॾींहं जी ॻाल्हि। आउं पंहिंजे ऑफिस में कुझु कमु करे रहियो हुउसि। हिकु ॿुढड़ी छिनल फाटल कपिड़नि में हिकु नंढड़ी हड़ कच्छ में कयो चूह मां अंदरि लंघी आई। आउं हिन मुतलिक़ कुझु सोचां, तंहिंखां अॻु हुन ॾिसणी आंगुरु मूं ॾांहुं खणंदे ज़ोर सां चयो, तूं बि मूं वटि पढ़ियो हुएं? हा, तूं बि मूं वटि पढ़ियो हुएं। आउं हैरान थी हिन ॾांहुं निहारणु लॻुसि। हुन जे अखियुनि में अजीब अहसास भरियल हुआ, डपु, कावड़ ऐं कशमकश जा गॾियल अहसास। संदसि झूनियुनि ऐं झूर अखियुनि जे गहराइनि में तरी रहिया हुआ। हिन जे चहिरे ते मायूसियुनि ऐं यादगिरियुनि जा हज़ारे घुंज हुआ। हिन जा घुंजियल ऐं चपड़ियल हथ ॾकी रहिया हुआ। मूंखे रहम जे जज़्बे सां गॾु कुझु वहशत थियणु लॻी। मूं ऑफिस जे पटे वाले तरफ़ ॾिठो जो परियां बीही खिली रहियो हो। शायदि हू खेसि सुञाणंदो हो। हिन वधी अची माईअ खे ॿांह खां वरितो ऐं मेज़ ते रखियल पैसनि मां हिकु आनू खणी खेसि ॾींदे चयाईं, माई बाबा ॿाहिरि हल। उहो कुझु वक़्तु हुन आने खे ॾिसंदी रही ऐं पोइ वरी पटे वाले खे घूरींदे चयाईं, तूं बि मूं वटि पढ़ियो हुएं? हा, तूं बि मूं वटि पढ़ियो हुएं। ईअं चई उहा तकड़ी तकड़ी ॿाहिरि निकिरी वई। ऐं अञा ताईं हैरत में हुउसि। पटे वारो अञा ताईं खिली रहियो हो। जॾहिं मूं खांसि हिन बाबति पुछियो तॾहिं चयाईं, हा साईं, आउं हुन जी माईअ खे सुञाणां, असांजे पाड़े जी आहे। कुझु ॾींहंनि खां वीचारीअ जो दिमाग़ जाइ न आहे। 35 साल सिंधी स्कूल में मास्तरियाणी हुई। जॾहिं मुल्क जो विरहाङो थियो तॾहिं मिटनि माइटनि मथसि हिंदुस्तान हलण लाइ ॾाढो ज़ोर रखियो। पर हिन सभिनी खे उहो जवाबु ॾेई माठि कराए छॾी त जेको सिंध जा वण छॾींदो सो कॾहिं साओ की न थींदो। सिंध असांजो साहु आहे, असीं पंहिंजे साह खां कीअं जुदा थियूं। संदसि 2 पुट ऐं न्याणी हिंदुस्तान हलिया विया। हीअ हिते नौकिरी कंदी रही। थोरे ई वक़्त खां पोइ रिटायर कयईं। 3 साल पेंशन जे पोयां ड्रोड़ी। वीचारी ॿुढड़ी हर हिकु ऑफिसर जे दर ते वेही, पर रुॻो ठला दिलासा पे मिलियसि। वटसि जेका मेड़ी चूंडी हूंदी हुई, चवनि था त अटकल 500 रुपया खनि हुअसि। सा हिकु हरड़ीअ में कपिड़नि ऐं मानीअ सां गॾु खणी निकिरंदी हुई ऐं सॼो ॾींहुं ऑफिसुनि जा चकर काटे शाम जो थकी टुटी अचे घर भेड़ी थींदी हुई। हिकु ॾींहुं कंहिं खेसि सलाह ॾिनी त फलाणे माण्हूअ जे घर वञी संदसि ज़ालुनि जी मिंथ ख़ुशामद कर त तुंहिंजो कमु कराए ॾींदियूं। उहो दस्तूर मूजिबि पंहिंजी हड़ साण करे ॾसियल घर में लंघी वई। घर जे ज़ालुनि खेसि चङा दिलासा ॾिना, खेसि मानीअ भोर खाराइण लाइ खट ते विहारियाऊं। हूअ हड़ पासे में रखी मानी खाइण में जुबी वई। मानी खाई जॾहिं मोकिलायई त हड़ संदसि पासे में कान हुई। वीचारीअ ॿुढड़ीअ घणेई रड़ियूं कूकू कयूं, पर कंहिं बि सॾु न उनायुसि। घर जूं ज़ालूं सफ़ा हली वियूं त का खेनि हड़ जी ख़बर हुई। रोई पिटे ॿुढड़ी पंहिंजे घर पहुती। कुझु ॾींहं त घर में पेई रही। आख़िर शायदि बुख खां लाचार थी ॿाहिरि निकिती ऐं हाणे असां खेसि रोज़ानो रस्तनि ते पिनंदो ॾिसंदा आहियूं। संदसि वात ते बसि उहे ई लफ़्ज़ आहिनि, तूं बि मूं वटि पढ़ियो हुएं? हा, तूं बि मूं वटि पढ़ियो हुएं। छपियल महिराण शुमारो 4 1966 ईस्वी। राति सितारा नहाणी कहाणी। सुम्ही रहियो? न, जाॻां पियो, चओ। कुझु न, ईअं ई पुछम थे। उन पुछा जो मतिलबु? पुछा रुॻो मतिलब जी त न थींदी आहे। तॾहिं बि हलो त ॿाहिरि सुम्हूं, हिते गर्मी आहे। पर ॿाहिरि त चाचो ऐं चाची सुधा पिया आहिनि। आहिस्ते ॻाल्हायो, जाॻनि पिया। जाॻनि पिया त छा थियो? सम्झंदा त असीं अञा जाॻूं पिया। हिते त न जाॻण जी इजाज़त न सुम्हण जी, त सुम्ही रहो न। हिन गर्मीअ में निंड कीअं ईंदी? गंजी लाहे छॾियो। तूं बि चोलो लाहे छॾ। शर्म करियो। छाजो शर्म?
चयोमांव त आहिस्ते ॻाल्हायो। चाचीअ जन जागनि पिया। कीअं सम्झे? छा चई? कुझु बि न। हूं छा? सम्झुमि त तो कीअं सम्झो त जाॻनि पिया? छॾियो मस्करी, उन में कहिड़ी मस्करी? शर्म करियो, वरी बि शर्म करियो। हिते अंदरि तंदूर में पिया पचूं तॾहिं बि शर्म करियूं। त पोइ हलो ॿाहिरि। चाचो ऐं चाची हाणे सुम्ही रहिया हूंदा। कीअं सम्झई? चाचे पासो वरायो आहे ऐं चाची गोंघरा पई हणे। तूं ॿाहिरि हल, आउं अचां थो। न, अवीं ॿाहिरि हलो त आउं पोयां अचां थी। अला कहिड़ी न थधिड़ी हीर पई लॻे। आहिस्ते ॻाल्हाए, जाॻी न पवनि। हूं छा? पंहिंजी जाइ छो नथा वठो? हूं छा? पंहिंजी जाइ, पंहिंजो घर या नसीब। पोइ ईअं केतिरा ॾींहं रहिबो? या नसीब। हू ॾिसो चंड कनी कढी आहे ऐं हीअ राति तारा ईअं पिया झिरमिर कनि जीअं तुंहिंजी चुन्नीअ में चिट। केतिरी न नीराण आहे आसमान में। तुंहिंजी ॿांह ॾिस त चुन्नीअ मां अहिड़ी नीरी थी लॻे। ईअं छो आहे? तुंहिंजे चुन्नीअ जा चिट ऐं सितारनि भरी राति हिक मां तुंहिंजो जिस्म पियो लिया पाए त ॿिए मां कंहिं तख़लीक़ जे देवीअ जो कारसुरो जिस्म। ॿिन्ही में केतिरी न पंहिंजाई, केतिरी न मिठी सांत ऐं केतिरो न सुकून आहे। अलाए छा पिया चओ? थोरो सुरी ओरे थी त सम्झायई। छॾियो, पासो वराए सुम्ही रहो। चाचो ऐं चाची जाॻनि पिया। मारनामा नई ज़िंदगी मार्च 1964 ईस्वीअ में छपी। हिक नई लोक कहाणी। वॾड़नि ते ॻाल्हि कई त हुननि जे वॾनि हिननि सां ज़िक्र कयो त हिकिड़े ॾींहुं अलाह साईंअ जे कचहरीअ में समूरा फ़रिश्ता हाज़िर हुआ। हुकुम थियो त हर फ़रिश्तो पंहिंजी कारगुज़ारी बयानु करे। सभ खां पहिरीं हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो त या इलाही, अवां मूं ते पैगाम पहुचाइण जो कमु रखियो हो, सो सभ खां आख़िरी पैगाम अवां जे सभ खां प्यारे रसूल हज़रत मुहम्मद कारणी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहुचाए आयुसि। तॾहिं खां फ़ुर्सत ई फ़ुर्सत आहे। इन फ़ुर्सत ऐं अव्हां जी इबादत में मसरूफ़ आहियां। हाणे जेको अमर हुजे त हाज़िर आहियां। जॾहिं हज़रत इसराफ़ील अलैहिस्सलाम जो वारो आयो तॾहिं हिन चयो त वरियनि खां मानसरोवर खां सिंधुअ ताईं ऐं सिंधुअ खां सिंधी समुंड ताईं सभु दरिया, नदियूं, नाला, ढंढूं, ढोरा सुकी ॿड़ थी विया हुआ। अव्हां जे हुकुम ते हिकिड़ी फूकत ॾिनी अथमि त मानसरोवर खां सिंधुअ ताईं ऐं सिंधुअ खां सिंधी समुंड ताईं सभु दरिया, नदियूं, नाला ऐं ढंढूं, ढोरा तारो तार थी उथली पिया आहिनि। पर वीचारनि सिंधियुनि जा झुगा झण थी विया आहिनि ऐं संदन अल तल ॿुहारजी वियो आहे। थोरी देरि माठ थी वई ऐं पोइ हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम हीअं बयानु शुरू कयो। मौला, तव्हां जन जो लिखियो मुक़ररु कयो हो तन समूरनि जा रूह त कब्ज़ करे छॾियमि, पर हज़रत इसराफ़ील जेका फूक ॾिनी उन जे करे इलाही सारा अणलिखिया रूह बि उॾामी आया ऐं मुंहिंजे हिसाब खां चढ़ी विया आहिनि, जंहिं लाइ आउं हथ अदब जा ॿधी माफ़ीअ जो तलबगार आहियां। सतें आसमान तां आवाज़ु आयो त इसराफ़ील ऐं इज़राइल सिंध वेंदा ऐं उते जी समूरी सूरत हाल मालूम करे अची बयानु कंदा। ॿई फ़रिश्ता उॾाणा ऐं घड़ीअ में सिंधुअ जे कप ते अची लथा। जीअं जीअं हलंदा विया पाणीअ जेके राङा कया हुआ उन मंज़र हिननि जूं दिलियूं दहलाए छॾियूं। हर तरफ़ तबाही बर्बादी हुई। ज़मीन हेठि हली वई हुई ऐं हर तरफ़ पाणी ई पाणी हो, जंहिंमें इंसाननि, ढोरनि ऐं वेंदे पखियुनि जा लाशा पियल हुया। इज़राइल सुॾकणु लॻो ऐं इसराफ़ील ओछगारूं ॾियणु लॻो। सॼे पट में सुको टुकुर ख़ैर को हो। घर तड़ मस्जिदूं ऐं मिनारा, मदरसा ऐं शफ़ाखाना, मढ़ियूं ऐं मंदर, कलीसाऊं ऐं कॉलेज, ओताकूं ऐं मुसाफ़िर खाना, होटलूं ऐं तंदूर खाना, सवें किताब ऐं रिसाला, ॿारनि जूं पटियूं ऐं तख़्तियूं, कलम ऐं मस, कुपड़ियूं, कलर बॉक्स ऐं ॿारनि जूं ठहियल तस्वीरूं,
फुटियुनि जा कारखाना ऐं आॾाणा, बिस्कुट ऐं चॉकलेट, खटा मिठा ऐं आइस्क्रीमूं माण्हुनि ऐं जानवरनि जे लाशनि सां गॾु लुणंदियूं थी वियूं। हिकु हंधा ॿिए हंधि जितां थिए उॾाणा ॿिन्हिनि फ़रिश्तनि खे अहिड़ा मंज़र ॾिसण में आया जन हिननि जूं दिलियूं सुसाए ते छॾियूं, सुॾका ऐं शुकारा भरींदे ते लंघिया। हिननि सॼी सिंध घुमी ॾिठी, जिते जिते ॿोॾ आई हुई उते अहिड़ा भयानक मंज़र ते ॾिठाऊं। हर हंधि कारीअ वारा कख हुआ, ज़मीन वीरान ऐं भड़भांग, पाणीअ खे ते ॾोरा पा ॾिना। ॻोठ ऐं शहर कंहिं जंग जे बम्बारीअ जो मंज़र बणिजी विया हुआ। इंसान उहो सभु कुझु ॾिसंदे अधु चिरिया थी पिया हुआ ऐं मथे निहारे अलाह खे दांह ॾींदा नज़र आया। उन्हनि खे पंहिंजे बचनि जा लाश ॾिसी पाण सां कुदरत जे वेसा घातीअ खां सवाइ ॿियो को कारण बि नज़र न थे आयो। जॾहिं फ़रिश्तनि जे दिलि ते फाटी, ही त वीचारा इंसान हुआ, हू मयार ॾियनि बि त कंहिंखे। इज़राइल कुझु सामत में आयो, तॾहिं इसराफ़ील खे चयईं त मूंखे उहे रूह ॻणणा ऐं शुमार करणा आहिनि जंहिंजो मौत लोहे महफ़ूज़ ते लिखियलु कोन्हे। हाणे हीअं था करियूं त सभु क़ब्रस्तान घुमी था ॾिसूं, उते ताज़ियुनि क़ब्रुनि मंझां रूह शुमार करणु सवलो थींदो। जॾहिं समूरा क़ब्रस्तान ॾिसी वरिताऊं, तॾहिं आख़िरी क़ब्रस्तान जे ॿाहिरि हिकिड़ी क़बर ते हिकिड़े नंढड़े ॿारड़े भाकुर पाए हिकिड़ी नंढड़ी ॿारड़ी भाकुर पाए सुती पई हुई, खंभड़ाटनि जे आवाज़ ते जाॻी पई। इज़राइल पुछल, बाबली नालो छा अथई? नींगिर खंभड़ाटियूं परियल फ़रिश्ता ॾिसी हैरान थी वई। आहिस्ते चयईं, सिंधु। पुट हीअ क़बर कंहिंजी आहे? मुंहिंजे माण्हुनि जी। हिन मुख़्तसिर जवाबु ॾिनो। हिन में केरु पुरियल आहिनि ऐं अव्हां केरु आहियो? असीं ॿेड़िया था आहियूं। हिन क़बर में मुंहिंजो अबो, मुंहिंजी अम्मा, मुंहिंजूं भेनर ऐं भाइर आहिनि। दरिया हिननि खे ॿोड़े छॾियो, रुॻो आउं बची वियसि। मां हर हिक लाश खे रेड़े हिन बंद ते आंदो ऐं पोइ सभिनी खे सिधो सुम्हारे लपनि में गप ऐं गारो खणी हिननि जे मथां विधो ऐं सुबुह खां शाम ताईं क़बर ठही वई। पर अव्हीं केरु आहियो? असीं ॿई अलाह जा फ़रिश्ता आहियूं। इसराफ़ील पाबूअ मां चयो, पोइ तव्हांखे त ख़बर हूंदी त हिन कारी क़यामत खां पोइ वॾी क़यामत कॾहिं ईंदी? नींगिरे निहायत मासूमियत मां सवाल कयो। असांखे बि ख़बर कान्हे, पर तूं क़यामत जो छो पई पुछीं? इज़राइल सवाल कयो। घड़ी पल लाइ नींगिरी माठ थी वई। पोइ हिकु वॾो साहु खणी चयाईं, जीअं भिटाईअ बि चयो हो, दरिया तो ते दांह ॾींदसि ॾींहं क़यामत जे, तीअं आउं बि क़यामत जे ॾींहुं दरिया ते दांह ॾींदसि। ॿई फ़रिश्ता ॼण बुत बणिजी विया। हिननि खे पंहिंजे खंभड़ाटियुनि में बाहि जो तओ महसूसु थियो ऐं वठी उॾाणा। सतें अर्श ते पहुची इसराफ़ील इज़राइल खे चयो त इज़राइल, तूं त रूहनि जो ॻाणेटो ऐं हिसाबु ॿुधाए आजो थी वेंदे, पर जॾहिं मुंहिंजो वारो आयो तॾहिं मूंखे उहा ॻणती वराए वई आहे त मुंहिंजो बयानु ॿुधी, मूं जेकी ॾिठो आहे उनजो ज़िक्र ॿुधी अलाह साईं लुढ़क न लाड़े विझे। छपियल अवामी आवाज़ 17 सेप्टेम्बर 2010 ईस्वी। हिन किताब में सिराज साहब जूं कुझु यादगार तस्वीरूं मुख़्तलिफ़ हुक्मराननि सां, सियासतदाननि सां, पंहिंजे औलाद सां, घरवारी सां, ॿारनि सां कुझु सिफ़नि ते आहिनि। जेकॾहिं तव्हां हिन किताब जो मुतालियो कंदा त उहे तव्हांखे नज़र ईंदियूं। ऐं हिन जो हथ अखरी ख़त बि हिकु छपियल आहे ऐं हिकु सरकारी को लेटर आहे यूनिवर्सिटी ऑफ कराची जो, उन ते संदसि नोटिंग बि आहे।